अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम कोयटा टाइम से गॾु हाज़िर आहियां हकीम सेठार। नाज़रीन, अॼु असांजे प्रोग्राम में असांजो मोअज़्ज़ज़ मेहमान आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो मरकज़ी अॻवान ऐं अॻूणो सूबाई वज़ीर हाजी अली मदद जतक साहब। असीं कोशिशि कंदासीं त पंहिंजे अॼोके प्रोग्राम में जेको बलूचिस्तान में करप्शन जा जेके इशूज़ रोज़ रोज़ नवां नवां साम्हूं अची रहिया आहिनि, इन हवाले सां गॾोगॾु बलूचिस्तान जी मजमूई जेका सियासी सूरत हाल आहे, ख़ासि तौर पाकिस्तान पीपल्स पार्टी बलूचिस्तान में उन जूं कहिड़ियूं सरगर्मियूं आहिनि, उहा पीपल्स पार्टी जूं कहिड़ियूं जेके सरगर्मियुनि खां अलावा जेको आहे बलूचिस्तान जी जेका काबीना ठहणी आहे पार्टी जी, इन हवाले सां मजमूई तौर ते जेका सियासी सूरत हाल आहे उन ते तफ़सील सां गुफ़्तगू करे सघूं। अस्सलाम वालेकुम हाजी साहब। वालेकुम सलाम। हाजी साहब, नैब जूं कार्रवायूं ॾींहों ॾींहुं तेज़ पियूं थियनि बलूचिस्तान में, तव्हां इन्हनि कार्रवायुनि खे कीअं था ॾिसो पिया? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब को पहिरियों त तुंहिंजो ऐं तुंहिंजे संगतन जो, तुंहिंजो चैनल जो असां शुक्रिया अदा करूं था त हमेशह तकलीफ़ करे असांजो आवाज़ पूरो पाकिस्तान बल्कि पूरे दुनिया जे को 32-34 मुल्क में तुंहिंजो चैनल मुंहिंजे ख़्याल में हले थो, सभु ताणी असांजो आवाज़ पुॼे। ॻाल्हि इहो आहे की बलूचिस्तान में जेको नैब कार्रवाई शुरू कयो आहे, मां सम्झां थो वॾो देरि कयो, हिन खे अॻु में इहो कार्रवाई करणु खपे आहे। छो बलूचिस्तान में 2.5 साल जेको क़ौम परस्ताना सियासत जे नज़र बलूचिस्तान जो बजट थियो, मां सम्झां थो कि हे कुझु बि न आहे। हिकिड़ो सेक्रेटरी लेवल जे घरूं अगरि 2.5-3 अरब रुपयो, शो त कम थिया आहिनि, ॿुधण में आयो आहे कि 2.5-3 अरब रुपयो सेक्रेटरी जो घरूं निकिता आहिनि, त हुन जो मिनिस्टर जे घर में घणा हूंदा? अच्छा, हुन जे वज़ीर आला, ॾिस न, मुशीर जो मुशावरत आहे न, मक़सदु वज़ीर त न हुयो, मुशीर ख़ज़ाना हुयो। असल हर शइ अप्रूवल ॾियणु, असां 5 साल मिनिस्टर हुयासीं, अप्रूवल ॾियणु सीएम जो कमु हूंदो आहे। हे फाइल मोकिलींदो आहे, उते अप्रूवल ॾींदो आहे। 140 अरब रुपयो चोरी थियो आहे बलूचिस्तान ऐं बलूचिस्तानी अवाम जो, हिकु पासमानद सूबे जो। मां सम्झां थो कि नेप देरि कयो आहे। चलो देरि आया दुरुस्त आया, हाणे हथु विधो आहे। अगरि अहिड़े तरीक़े सां नेप वारा वॾे मगरमच्छनि ते हथु हणनि, जेका बि अरबे खरबे बलोच क़ौम जा, बलूचिस्तानी अवाम जा, हे पासमानदा सूबे जा चोरी कया आहिनि, मां सम्झां थो कि हे बलूचिस्तान जो जेको बजट आहे हाणे 16-17 वारो, हे हिननि जो घरों बरामद थी हे बजट पेश थींदो। मर्कज़ जो ज़रूरत ई न पवंदो हिननि खे, मगर नेप लेट कयो। मां चयो देरि आहे। हिन वक़्तु बि 400 माण्हुनि जा केस आहिनि, जिन में 35 अहम सियासी शख़्सियतूं आहिनि। बल्कि उन्हनि अहम शख़्सियतुनि में माज़रत सां मीर साहब, तव्हांजी जेका हुकूमत हुई 5 साल गुज़रियल, उन जा वधीक माण्हू जेके उन्हनि 35 में शामिल आहिनि, जंहिंमें तव्हांजो मौजूदा अपोज़िशन लीडर आहे, उन वक़्तु सीनियर वज़ीर हुयो असफंदियार काकड़ आहे, जेको फूड जो मिनिस्टर हुयो। ॿिया बि खोड़ नाला आहिनि, किथे तव्हांजो नालो बि त उन्हनि में न आहे? सर, ॻाल्हि इहो आहे, पीपल्स पार्टी वारे जो नालो असुलु उहो परे पारे ताणी हुजे हा न, पोइ बि हिन खे अची अंदरि करनि हा। अल्हम्दुलिल्लाह पीपल्स पार्टी जो कोई बि न आहे। असलम रईसानी साहब त आहे। असलम रईसानी साहिब त हो त चीफ ऑफ सारावान आहे, हो पीपल्स पार्टी बि हुयो, हर पार्टी बि हुयो, जेको ग़लति कमु कंदो आहे पाण लोड़ींदो आहे। बहरहाल पीपल्स पार्टी जो अल्हम्दुलिल्लाह हूंदो, अल्लाह ख़बर आहे। बहरहाल अल्हम्दुलिल्लाह असांजो न, असांजो संगतन जो न, असांजो ॿियो कंहिं जेको सीनियर साथी हुननि जो न आहे। ठीकु आहे, पीपल्स पार्टी वारा सभु जेका बि 5 साल कमु कया, अवाम जे लाइ कमु कया, कोई चोरी न कया। हे 2.5 साल जो तूं तारीख़ ॾिस, 2.5 साल में जेको अरबे खरबे रुपया चोरी कई विया, मां चयो पीपल्स पार्टी जो छा कि दुनिया जो कंहिं बि तारीख़ में अहिड़ो चोरी न थियो जेको बाथरूम जो जेको टैंक न को पैसा निकिरे। त हे ज़ुल्म आहे, ज़ुल्म थियो आहे बलूचिस्तान सां, ज़ुल्म थियो आहे 2.5 साल में। त ॻाल्हि त असां अहिड़ा कंदा आहियूं त असां बलोच क़ौम परस्तूं, असांखे बलूचिस्तान जे लाइ हे करिणो आहे। जॾहिं हे इक़्तिदार में न हूंदा आहिनि, एतिरा वॾा ॻाल्हाईंदा आहिनि, एतिरा वॾा छॾंदा आहिनि, मगर इहो ॻाल्हि ॿुध, इन्हनि जी दौर में 140 अरब रुपयो चोरी थियो आहे। 5 साल असांजो दौर हुयो, तूं ॿुधा एतिरो पैसो को वियो आहे या 140 अरब जो काथे हो थियो आहे? दुनिया में पाकिस्तान में जिथे बि मीडिया ते, हिकु न ॿिए चैनल ते पीपल्स पार्टी जे लाइ वारनि जे लाइ ख़िलाफ़ु, या असांजो को चेयरमैन जे ख़िलाफ़ु, या असांजी हुकूमत जे ख़िलाफ़ु कि साईं करप्शन करनि था। भाई
इंटरनेशनल मीडिया में छो पीपल्स पार्टी जो नालो नथो अचे, न ज़रदारी साहिब जो अचे तो न कंहिं बि पीपल्स पार्टी वारे जो नथो अचे। हींअर जेके नेब हिते कार्रवायूं करे पई पीपल्स पार्टी जे हवाले सां तव्हां उनजी हिमायत कयो था त नेब जेके कार्रवायूं करे बि थी उहे बिल्कुलु पॉज़िटिव में वञनि थियूं? ॻाल्हि इहो आहे की नेब सियासी नेब न थिए, नेब जो जेको कमु आहे, नेब जो जेको कमु आहे की करप्ट माण्हुनि खे हथु विझणु, बिल्कुलु असां उन सां गॾु, मगर वॾा मगरमच्छ न के। हाणे बिजली जो असां ग्वादर वियासीं दौरे ते, पार्टी तंज़ीम सां उन ते वर्कर कन्वेंशन ते, जिते 10,000 रुपयो हिकिड़ो आम शहरी ते बिजली जो बिल आहे उन खे पकड़नि था, जेको अरबे खरबे नेब उतां जा नुमाइंदा ग्वादर जा जेको लुटी खणी विया उनखे कोई हथु न उन में न। अगरि मगरमच्छ न थिए, वॾा माण्हू न थिए जेको करप्शन कया आहिनि, ईअं न सियासी हुननि खे इंतकामी कार्रवाई करनि न कया आहिनि, असां बिल्कुलु असां हुन सां गॾु, असां हुननि जो हिमायत करूं था। पीपल्स पार्टी हमेशह करप्शन जो ख़िलाफ़ पीपल्स पार्टी बलूचिस्तान में नेब कार्रवाई जी हिमायत करे थी, सिंध में मुखालिफ़त करे थी, इहो अजीब राय न आहे त हिकु हंधि मुखालिफ़त हिकु हंधि? सर काथे बि पीपल्स पार्टी मुखालिफ़त न कयो आहे। पीपल्स पार्टी चए थो, चाहे सिंध में हुजे, चाहे फ्रंटियर में हुजे, चाहे पंजाब में हुजे, चाहे बलूचिस्तान में हुजे, जेको चोर आहे, जेको करप्ट आहे, असां हुनजो हिमायत न करूं था। हक़ बि ना हक़, जीअं डॉक्टर आसिम जहिड़े शरीफ़ शहरी खे वठी करे ज़बरदस्ती उन खां लिकाइणु, ज़बरदस्ती उन खां इंकशाफ़ कराइणु, हिन जी त पीपल्स पार्टी कॾहिं बि हिमायत न कंदो। पीपल्स पार्टी हुनजो हिकु हिमायत कंदो जेको करप्शन कयो आहे, जंहिं ते करप्शन सबूत थियो आहे, जेको असां बिल्कुलु असां चयो असां पाण करप्शन जे ख़िलाफ़ आहियूं। डॉक्टर आसिम त वीडियो पंहिंजे बयान में चयो आहे त हुन करप्शन जेका कई आहे, जिते जिते उहो हिसो ॾींदो हुयो, उहे सभु हुन पंहिंजे। सर ॻाल्हि इहो आहे न, हाणे डॉक्टर आसिम जो तूं वीडियो ॾिस, अहिड़े वीडियो अगरि मां सम्झा थो तुंहिंजो मुंहिंजो हुजे या वीडियो बणाइण वारे खे आण, उहो इन खां मथे चवंदो की बाबा असां हे कयो। डॉक्टर आसिम हाणे उनजो बैकग्राउंड ॾिस, एतिरो अलाह पाक उनखे ॾिनो आहे, हाणे इन जो ॻाल्हि न थिए न, उनजो उन खे फेस रीडिंग खे ॾिस की हो उन खे दबाव जे करणु कुराड़ो मुड़ुसु आहे, हे उन खां बयानु वरिता, अहिड़ो कोई मसइलो न आहे। अगरि पीपल्स पार्टी में बि करप्ट माण्हू आहिनि, चाहे सिंध में आहिनि, चाहे बलूचिस्तान में, चाहे ख़ैबर पख्तूनख्वा में, चाहे पंजाब में, असां झलिया न उन वक़्तु की तूं कार्रवाई न कर, मगर ईअं कार्रवाई न कर जीअं 11 साल आसिफ अली ज़रदारी खे जेल में विधा, हिकिड़ो पावली उन ते सबूत न थियो, राजा परवेज़ शरफ ते रुपयो अञा ताईं सबूत न थियो, यूसुफ रज़ा गिलानी ते रुपयो सबूत न थियो आहे। ईअं न की असांजी पार्टी क़यादत खे बदनाम न कर। वॾे माण्हू कंहिं ते बि असां वटि अलमियो आहे त अहिड़ो को सिस्टम आहे जो वॾा माण्हू जेके बि आहिनि उन्हनि ते का बि रुपए जी बि करप्शन साबित नथी थिए, अरबे रुपयनि जी करप्शन थियण जे बावजूदि रुपयो बि साबित नथो थिए, ग़रीब माण्हू बकरी थो चोराए त उन ते मेह साबित थी वञे। ॻाल्हि इहा आहे, असांजो मुल्क आहे माशाअल्लाह, ॻाल्हि इहा आहे की जंहिं ते अगरि सबूत थियो आहे त सबूत थींदा आहिनि। तूं पाण ॾिसे थो हाणे पानामा लीक आहे, पानामा लीक में अरबे खरबे रुपया माण्हू चोराए करे पाकिस्तान जा खणी करे आउट ऑफ कंट्री वञी कारोबार था करनि, हो त सभ जो मतो हिननि जो सबूत आहे। बाक़ी पीपल्स पार्टी जो मां तोखे चवां थो की 11 साल में नवाज़ शरीफ़ पंहिंजो अहिड़ी चोटी जो ज़ोर हयो, हिकिड़ो रुपयो असांजो क़यादत ते को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी ते सबूत न करे, ठीकु आहे, हाणे बि वस करे थो, पाण ते त औलाद ते पुट ते ख़ानदान सॼो ई इन पानामा लीक में हथु विधल आहे। इहो ई पानामा लीक जे थ्रू हिन जो आसिफ ज़रदारी ते जेकॾहिं करप्शन जो हिकु रुपयो बि साबित न थियो आहे त पोइ ज़रदारी साहिबु छो मुल्क खां यको ॿाहिरि आहे, या कहिड़ी बीमारी आहे जंहिंजो इलाजु अञा कोन थो थिए? ॻाल्हि इहो आहे अल्हम्दुलिल्लाह ज़रदारी साहिब खे नवाज़ शरीफ़ वारो बीमारी न आहे, जेको ऑपरेशन थिए थो, मगर हितां जो तूं चेक करे उहो वार बि अञा उनजा छा चवंदा आहिनि उनखे सफ़ा न आहिनि, सम्झी वियो आहे की हे ड्रामो करे उहो कयो। आसिफ ज़रदारी ॻाल्हि ॿुधो, आसिफ ज़रदारी 5, 6, 7 महीनो आहे आउट ऑफ कंट्री आहे। आसिफ साहिबु लंदन वियो, ज़ाहिर आहे एतिरो साल पाकिस्तान में रही मुल्क जो सदर थियो, पार्टी तंज़ीमनि खे पार्टी खे मुंहुं ॾिनो, ज़ाहिर आहे उमिरि जो तक़ाज़ो बि आहे, पंहिंजे संगतनि सां पंहिंजे दोस्तनि सां वञी करे ज़रदारी साहिबु इंशाअल्लाह ताला ईद खां बाद इंशाअल्लाह तूं ॾिसजांइ ज़रदारी साहिबु पाकिस्तान में हूंदो। ज़रदारी साहिबु त कोई केस ई न आहे, न ज़रदारी साहिबु को केस जे भवकू त न वियो आहे। ज़रदारी साहिबु अगरि केस को भवकू वञे त ज़रदारी साहिबु 11 साल जेल न काटे आहे।
इहे बि इतलान त ज़रदारी साहब जी गिरफ़्तारी लाइ माहौल जोड़ियो पियो वञे। सर पीपल्स पार्टी जे लाइ पीपल्स पार्टी खे रोकण जे लाइ उहो कहिड़ो टेम आहे जेको अहिड़ो माहौल नथा ठाहिनि। पीपल्स पार्टी जे लाइ हाणे मुंहिंजो मथो 21 केस हे 2.5 महीने में करे विया, पोइ असां ज़मानत करे घुमूं था न। 21 केस पीपल्स पार्टी जो जाते भी कोई जियालो, जाते भी पार्टी सचो क़यादत के वो केसनि में उन खे वकोड़े करे कोशिश करण था हिन खे अंदरि रखूं। और पीपल्स पार्टी जो तारीख़ उन्हनि खे ख़बर न आहे, या पीपल्स पार्टी जो क़ुर्बानी उन्हनि खे ख़बर न आहे, या पीपल्स पार्टी त जेलनि को इन्हनि को डिॼण वारो ई न आहे। असां जेलनि जे लाइ त पैदा थिया आहियूं, क़ुर्बानी ॾियण जे लाइ त पैदा ई थिया आहियूं। तो पीपल्स पार्टी इंशाअल्लाह ताला जेल न को इन्हनि को न हिन जो कूड़ा केस न को असां डिॼूं था। इंशाअल्लाह ताला ज़रदारी साहिब ईंदो। हाणे बिलावल साहिब खे अल्लाह पाक ज़िंदगी ॾे, नौजवान आहे। बिलावल साहिब पाकिस्तान में दौरो थो करे, पार्टी खे साथ। अच्छा, वक़्फ़े जो वक़्तु आहे नाज़रीन, हिते वक़्तु थी वियो आहे वक़्फ़े जो, असां सां गॾु रहिजो। वक़्फ़े खां पोइ प्रोग्राम कोयटा टाइम में भलीकार। हाजी साहब, बलूचिस्तान समेत पूरे मुल्क में मुख़्तलिफ़ सियासी तोड़ी मज़हबी पार्टियुनि जा जलसा जुलूस शुरू थी विया आहिनि, पर पीपल्स पार्टी ख़ामोश आहे। पीपल्स पार्टी जा जलसा वग़ैरह जेके आहिनि उहे ॼण त ख़ामोश आहिनि, का कोई जलसा जो मूवमेंट ई न आहे। पीपल्स पार्टी तूं पाण ॾिसे थो, बदीन में बिलावल साहिब वियो, कश्मीर में बिलावल साहिब 3 जलसो कयो, ऐं इस्लामाबाद को बाई रोड वियो, गुजरात हितां जलसो कंदो कंदो वियो। हाणे अची वियो रमज़ान शरीफ़। रमज़ान शरीफ़ को बाद इंशाअल्लाह ताला 4 सूबा बशमूल गिलगित बल्तिस्तान में दौरो करे असां इंशाअल्लाह ताला वॾा जलसा करे इंशाअल्लाह ताला पीपल्स पार्टी 4 सूबे में बशमूल गिलगित बल्तिस्तान में फ़ाल आहे। इंशाअल्लाह ताला बिलावल साहिब जलसनि में लॻो पियो आहे, जलसो करूं था। बलूचिस्तान में तंज़ीम साज़ी के हवाले से जेकी बिलावल भुट्टो पार्टी चेयरमैन है, उन 5 रुकनी हिकिड़ी कमेटी जोड़ी है जेका, त उन कमेटी हिन वक्त ताईं छा कयो आहे? केतिरनि ज़िलनि में तंज़ीम साज़ी कई आहे, न कई आहे, छा कयो आहे? बिलावल साहिब चेयरमैन बिलावल भुट्टो साहिब जेको असां ते एतमाद कयो, असां इंशाअल्लाह ताला उन एतमाद ते पूरो रहंदासीं। हिन टाइम जॾहिं असांजो नोटिफिकेशन थियो 5 रुकनी कमेटी जो, अवल असां प्रोग्राम वॾो रखियोसीं कोयटा में, वर्कर कन्वेंशन वर्कर मुशावरती प्रोग्राम, जंहिंमें असां वेही करे तमामु वर्करनि खे ॿुधंदा आहियूं कि जंहिंजो बि हो पाण नालो सिलेक्ट करनि, मतिलबु तजावीज़ ॾियनि कि जनरल सेक्रेटरी सदर इन खे ठाहियो, जनरल सेक्रेटरी इन खे ठाहियो, कोऑर्डिनेशन सेक्रेटरी राब्ता सेक्रेटरी इन खे ठाहियो, ऐं 3 नालो ॾींदा आहिनि। असां वॾो प्रोग्राम कोयटा में कयोसीं। कोयटा खां बाद असां ग्वादर में कयोसीं, तुर्बत में कयोसीं, पंजगूर में कयोसीं, त वरी रमज़ान शरीफ़ आयो। 4-5 डिस्ट्रिक्टनि में हिन टाइम असां प्रोग्राम करे चुका आहियूं, सुठा प्रोग्राम जंहिंमें वर्कर ख़ुशि थियो आहे, आम माण्हू ख़ुशि थियो आहे कि पीपल्स पार्टी भुट्टे साहिब वारो दौर खे दोहराए थो, कि वर्कर खे अहमियत ॾिए थो, ऐं वर्कर जे मुशावरत सां सदर जनरल सेक्रेटरी इतलात जो नालो असांखे ॾींदा। असां इहो खणी करे चेयरमैन साहिब वटि वेंदा आहियूं, ऐं चेयरमैन साहिब इन जो पोइ सिलेक्शन कंदो कि कंहिंखे सदर, उनजो क़ुर्बानियूं अहिड़े तरीक़े सां इंशाअल्लाह ताला पूरे बलूचिस्तान में 3 महीने जो अंदरि असां हिकिड़ो रिज़ल्ट ॾींदासीं। असां पूरे बलूचिस्तान में दौरो करे इंशाअल्लाह ताला चेयरमैन सां, हाणे बि चेयरमैन साहिब असांखे 15-20 ॾींहं अॻु में घुरायो। इतला इहे मिलनि पिया त ख़ासि तौर ते बलूचिस्तान में पार्टी जी सूबाई सदर जे उहिदे ते इलाही उम्मीदवार आहिनि, ऐं उन उहिदे ते कुझु न कुझु पार्टी अॻु जे जेके मरकज़ी अॻुवान आहिनि उनमें इख़्तिलाफ़ बे मौजूदु आहिनि। ॻाल्हियूं इख़्तिलाफ़ात कोई बि न आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी में, कोई ग्रुपबंदी न आहे। पीपल्स पार्टी सभु असां हिकु आहियूं। सूबाई सदारत जे लाइ या सूबाई जनरल सेक्रेटरी जे लाइ हो चेयरमैन साहिब जो कमु आहे। चेयरमैन साहिब असां तमामु डिस्ट्रिक्ट डिवीज़न यूथ ख़वातीन वग़ैरह ठाहे करे असां चेयरमैन वटि वेंदासीं 3 महीने जो अंदरि। जेका असां कोऑर्डिनेशन कमेटी जा मेंबर हो, उन खां बाद पोइ चेयरमैन साहिब सदर जनरल सेक्रेटरी इतलात जो नोटिफिकेशन कंदो, जंहिंमें जेतिरा बि संगत आहिनि इन में कोई बि इन में ग्रुपबंदी न आहे। जंहिंखे बि चेयरमैन साहिब आणींदो
इंशाअल्लाह ताला असां लबैक कंदासीं उन ते और इंशाअल्लाह ताला असां बलूचिस्तान चेयरमैन साहब जेको नालो सदर या जनरल सेक्रेटरी जो ॾिए उन खां बहितर अमल इहो न हुयो त पार्टी जा कारकुन जंहिंखे चूंडनि पार्टी जा जेके यूनिटनि मां जेके काउंसलर ईंदा आहिनि तालुकनि मां ज़िलनि मां डिवीज़नुनि मां ऐं जेका सूबाई काउंसिल ठहंदी आहे त उहा जेकॾहिं पार्टी जी जेका सूबाई काबीना आहे उहा जोड़े उहो बहितर आहे या पार्टी चेयरमैन चयो? ॻाल्हि इहो आहे कि हो सकता है पहिरियों त फ़ैसिलो इहो थियो आहे कि डिस्ट्रिक्ट डिवीज़न ऐं यूथ ख़वातीन PSF जेतिरा बि विंग आहिनि इहो ठाहे करे जॾहिं असां चेयरमैन साहिब वटि वेंदासीं हो सकता है वरी चेयरमैन साहिब अहिड़े तरीक़े सां वरी जो पार्टी वर्करनि जो कन्वेशन करे उन में उहो तजावीज़ वठे। बहरहाल इहो फ़ैसिलो चेयरमैन साहिब जो हथ में आहे कि जहिड़े बि तरीक़े सां फ़िलहाल असांखे जेको असां कमेटी जा मेंबर हूं 5 बलोचिस्तान जा असांजो इहो कमु आहे कि असां हर डिस्ट्रिक्ट में वञी करे असां वर्करनि जो तजावीज़ ॿुधी करे सभु खे कमेंट्स असां लिखी करे चेयरमैन खे हर 15 ॾींहं ते असां मोकिलींदा आहियूं। बलूचिस्तान में BNP नेशनल पार्टी या JUI तक़रीबन जेके बि सियासी पार्टियूं आहिनि बहरहाल उनजा जेको हिकिड़ो कॉम्पिटिशन पियो थो हले त मुख़्तलिफ़ सियासी शख़्सियतुनि खे पंहिंजी पार्टी में शमूलियत करण वारो हिकिड़ो कॉम्पिटिशन हले पियो। पीपुल्स पार्टी इन हवाले सां छा सोचे रही आहे त बलूचिस्तान में कहिड़ियुनि अहम शख़्सियतुनि खे पार्टी में आणण जो इरादो रखे थी या कोशिशूं करे थी? हमेशह उहो ई क़ौम उहो ई पार्टी कोशिश कंदो आहे जेको अक़लियत में हूंदो आहे। पाकिस्तान पीपल्स पार्टी हिन मुल्क जो सभ खां वॾो पार्टी आहे। BNP हुजे या ॿियो पार्टी हुजे या नेशनल पार्टी हुजे उहो हिकिड़े डिवीज़न ताणी बि महदूद न आहिनि। छा डिवीज़न ताणी बि उहो महदूद न आहिनि। ज़ाहिर आहे उहो कोशिश कंदा आहिनि पेर हणंदा आहिनि कि असां कंहिं अहम शख़्सियत खे आणूं ऐं पार्टी में उहो अहम शख़्सियत खे जेको 50 पार्टियूं चेंज करे इन्हनि वटि अचे त हो हुन खे आणण जो कोशिश करनि था। पाकिस्तान पीपल्स पार्टी अहिड़े माण्हुनि खे इंशाअल्लाह आणींदो जंहिंजो माज़ी साफ़ आहे जंहिंजो माज़ी दाग़ी न आहे उन खे आणे करे पीपल्स पार्टी हाणे बि पीपल्स पार्टी जे ख़िलाफ़ ठप्पा मारी न थिए। पीपल्स पार्टी हिन क़ौम परस्तनि खे ईमानदारी हिननि जो ज़मानत ज़ब्त कंदो। हाणे बलूचिस्तान में अल्हम्दुलिल्लाह हे नौजवान तालीम हासिल कया आहिनि तालीम याफ़्ता तबिको अची वियो हाणे नौजवान नसल अची वियो आहे। हाणे क़ौम परस्ताना सियासत दुनिया में ख़तमु थी वियो ऐं बलूचिस्तान में ख़ुसूसन थोरो 5% इहो बि इंशाअल्लाह आख़िरी हिचकिन में आहे। क़ौम परस्त सियासत कयो छा हे क़ौम परस्ती आहे जेको 2.5-3 अरब उन जो सेक्टर उन जो घरों निकिरे। हे क़ौम परस्ती आहे जेको बलूचिस्तान जो क़ौम परस्ती जो दावो करे ऐं 18-20 करोड़ रुपए जा कराची में 2-2 हज़ार गज़ जा बंगला वठनि। हे क़ौम परस्ती आहे या कनेडा में पैसा मोकिलनि या लंडन में कनेडा। नेशनल पार्टी वारनि ते हिकिड़ी कमेटी जोड़ी आहे त पंहिंजा जेके MPs MNs सेनेटर अथनि उनजे फंडनि जो जाइज़ो वठंदी त उन्हनि केतिरी कंहिं करप्शन कई आहे न कई आहे उन वजह सां नेशनल पार्टी हिकिड़ी कमेटी जोड़ी आहे। तव्हां छा सम्झो त इन कमेटी जा के नतीजा न मिलंदा? इहो कमेटी पंहिंजो पार्टी जो ठहियलु आहे न। बिल्कुलु पोइ पार्टी जो कमेटी वारो खे ख़बर न आहे जो 2.5 साल में केतिरा अरब रुपए फनासकू इशू भी थी विया कागज़नि में सभु ख़र्च भी थी विया कंप्लीट भी थी विया ग्राउंड ते टको ई न आहे। इन करप्शन खां पोइ जेको आहे हिननि सर इन करप्शन खां पोइ बि उहो पंहिंजे लाइ हाणे खाइण जे हुनखे ख़बर आहे आईंदा न असां हुकूमत कंदासीं न हुकूमत अॻे त हुननि खे फ़रिश्तनि आंदा न हिननि जो हमेशह सीट 1-2 थियो न या थियो। हाणे अगरि हिननि खे फ़रिश्तनि आंदो त ज़ाहिर आहे हाणे कोशिशि कंदा इन खां बि घणो खाइण जे लाइ। मगर जेको हाणे जो जेको वज़ीर आला उहो थोरो फूंक फूंक के क़दम खणे थो कंहिंखे छॾे नथो। ॿुधण में इहो आयो आहे कि कंहिंखे छॾे नथो वरना हे सॼो चोरी करे वञनि माल। अच्छा डॉक्टर मालिक ते त को बि सबूत न आहे त को हुनजी करप्शन को सबूत हुनजे ख़िलाफ़ कुझु बि न आहे। ख़ालिद लांगो सलाहकार हुयो उनखे बि डॉक्टर मालिक पंहिंजे दौरे हुकूमत में वज़ीरनि वारा अख़्तियार ॾिना जेको हुनजो अख़्तियार हुयो हुन इहो करे सघियो पिए। उनजे लाइ हुन डॉक्टर हिन ख़ालिद लांगो खे या जेके बि हुनजा मशीर हुया उन्हनि खे वज़ीरनि वारा अख़्तियार ॾिना त उहे पंहिंजनि खातनि में ख़ुदि मुख़्तियार त इन हवाले सां डॉक्टर मालिक मथां करप्शन जा इल्ज़ाम के साबित नथा थियनि। ॻाल्हि इहो आहे मुशीर जो मक़सदु छा आहे? सलाह ॾियण वारो ठीकु है न हुन खे फ़ैल जो इख़्तियार आहे न फना समूह कंहिं इलाइक़े में फंड इशू करण जो कोई इख़्तियार न आहे। हो CM खे लिखंदो आहे CM हर शइ खे इशू कंदो आहे। 140 अरब रुपयो बलूचिस्तान जो चोरी थियल आहे। छा हिन खे ख़ालिक लंघो कयो आहे? न
ख़ालिद कयो आहे 5 अरब कयो आहे 10 अरब कयो आहे अक्सरियत पैसा CM कयो आहे असां त चवंदा हुआसीं मिडल क्लास जो माण्हू आहे मिडल क्लास जो माण्हू आहे ऐं कौम परस्त आहे उन खे इहो सवाल मां तुंहिंजे चैनल जे थ्रू उन को करां थो कोई बि बलूचिस्तान में जिते तूं वेठो आहे इन जो नालो सरियाब आहे जेको बलूचिस्तान ऐं बलोचन जो नाले सां मशहूरु आहे असां मां चऊं त असांजो ॿियो लियारी आहे लियारी को मतिलबु हिते बलोच रहनि था छा कहिड़ो मेजर को प्रोग्राम हिते को बलोचन जे लाइ छा कयो मूंखे ॾेखारे सही पीपल्स पार्टी घणो कयो आहे 700 नौकरियूं 772 नौकरियूं इन सरियाब जे नौजवाननि खे पाकिस्तान पीपल्स पार्टी ॾिनो अॼु बि मञनि था हे मूंखे 50 माण्हुनि जो नौकरियुनि जो ऑर्डर ॾेखारे असां इन जे मुक़ाबले में इलेक्शन न विढ़ंदासीं हे कॉम्परस्ती आहे कॉम्परस्ती ईअं त न आहे किथे आहे पाणी न आहे सरियाब में एजुकेशन जो हालात ॾिस हेल्थ जो हालात ॾिस छोकिरा बेरोज़गार आहिनि छोकिरा पढ़ी 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 जॾहिं हुन डिग्री हथ में हूंदो आहे जॾहिं हो वेंदा आहिनि सिफ़ारिश को बग़ैर नौकिरी न आहे पैसे को बग़ैर नौकिरी न आहे पोइ ग़लति रस्तो वठंदा आहिनि ग़लति रस्तो वठंदा आहिनि ठीकु आहे त हे कूड़ हणी असां वियासीं ख़ान साहिब सां हे त रिकॉर्डिक खे विकिणण जे लाइ वेंदा हुआ लंदन हे रिकॉर्डिक खे विकिणण जे लाइ लंदन वेंदा रिकॉर्डिक दावा करे थो रिकॉर्डिक हुन बचायो आहे अच्छा बचायो आहे नवाब असलम रईसाणी बचायो अच्छा जंहिंमें केस कयो नवाब रईसाणी जो मां चवां थो जीअं बि आहे नवाब रईसाणी जो ख़ानदान खे सलाम करणु खपे जेको हुनजो रिकॉर्डिक बचायो बलोच क़ौम जो अमानत बचायो विकियो न नवाब असलम जे इन अमल जे हवाले सां PTI बलूचिस्तान जो जेको कोऑर्डिनेटर आहे सरदार यार मोहम्मद रिंद उन जो इल्ज़ाम आहे त नवाब रईसानी 200 करोड़ घुरिया हुया जेके न मिलण जे करे हुन इन जी मुखालफ़त कई ॻाल्हि इहो आहे नवाब रईसाणी या सरदार रिंद हिन जो क़बाइली पाण में जहिड़ो आहे हिकु ॿिए ते जहिड़े बि तरीक़े सां हो इल्ज़ाम हणनि असांजो इन में कोई उहो न आहे बहैसियत इंसान मां 5 साल नवाब रईसाणी सां गॾु मूंखे कढियो वज़ारत को पीपल्स पार्टी जो हूंदे उहो अलॻि शइ आहे मगर नवाब असलम रईसाणी पाण बहितरीन माण्हू आहे उहो रिकॉर्डिक खे न विकियो जंहिंखे 12 करोड़ डॉलर चया जंहिंमें सम्झ असां बि छा ख़बर उन प्रोग्राम वेठा हुआसीं चए की 12 अरब डॉलर ॾियो बि असां न ॾींदासीं जंहिंजो मां गवाह क़यामत ताणी नवाब रईसाणी हिन खे विकिणणु न छॾियो चए बलोच क़ौम जो आहे बलूचिस्तानी अवाम जो आहे मां पंहिंजे सफ़ेद रीश ते इहो दाग़ न हणंदुमि जो सुभाणे चए नवाब रईसाणी विकियो जीअं हाणे डॉक्टर मालिक कॉम्प्रेस जो दावा करे विकिणी छॾियो हाजी साहब पाकिस्तान पीपल्स पार्टी तव्हांजे चवण मुताबिक़ त बलूचिस्तान में कारकुननि ते अहमियत ॾींदी ऐं कंहिं अहम शख़्सियत खे पार्टी में शामिल करण जी ज़रूरत न आहे इहो तव्हांजो चवणु आहे पर पंजाब में अहम शख़्सियतुनि खे पार्टी में शामिल कयो त उते कारकुननि खे बल्कि तव्हांजा सीनियर जेके कारकुन अॻुवाण हुया उहे बि पार्टी छॾे PTI या ॿियनि ग्रुपनि ॾे वञनि पिया ॻाल्हि इहो आहे न पंजाब हुजे या कोई बि सूबो हुजे ठीकु आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी तोखे बि ख़बर आहे दुनिया खे ख़बर आहे मुल्क जो सभ खां वॾो पार्टी आहे काथे काथे कंहिं बि सूबे में या कंहिं बि डिवीज़न में अगरि थोरो ग़लति फ़हमी सां या कोई उहो थी वञे थो त उन में जेको सीनियर साथी आहिनि उन्हनि खे सबुरु करणु खपे इहा ई सीनियर संगत मशवरा ॾींदा आहिनि की फ़िलहाल माण्हुनि खे पार्टी में आणो त पार्टी फ़ाल थींदो आहे इहा ई जॾहिं पार्टी चेयरमैन खे या कंहिंखे बि जॾहिं उन खे आणनि था त इहा ई संगत शोर कंदा की हिन खे आंदा ईअं बिल्कुलु न आहे हिन चकर जेको बिलावल साहिब ज़िमेदारी कयो आहे बिलावल साहिब जेको कमेटी ठाहियो आहे बिलावल साहिब ज़िमेदारी सां जेको दौरो कराए थो या करे थो उन में अहमियत थी पीपल्स पार्टी जे सीनियर वर्कर खे आहे बार उहो नोटिफिकेशन मां वटि पियो थो ॾेखारियां उन में हर जॻह ते इहो आहे की वर्कर खे अहमियत वर्कर जो तजावीज़ खे अहमियत वर्कर खे असां तजावीज़ ॾींदासीं इंशाअल्लाह अहम शख़्सियत खे जीअं पंजाब में कमर ज़मा कायर आहे कासिम ज़िया आहे इन अहिड़ा जेके सियासी वर्कर आहिनि उन्हनि खे अॻिते जेकॾहिं आंदो वञे त पंजाब में हिकिड़ो जेको
पीपल्स पार्टी जो जेको मंशूर आहे, जेको नज़रियो आहे, उन जी जेका रिन्यू जेकॾहिं कयो वञे या उन ते अमल कयो वञे त पंजाब में पार्टी रिज़ल्ट ॾेई सघंदी, या मंज़ूर वटू या वॾा वॾा जेके सरदार या नवाब उन्हनि खे तव्हां पार्टियुनि में शामिलु कंदो, इन सां त को फ़र्क़ु न पवंदो पंजाब में? ॻाल्हि ॿुध न, वटू बहैसियत मां वर्कर पंहिंजो ऐं मुंहिंजो रायो आहे कि हिकु ग़लती आहे कि हिन खे पंजाब ते मुसलत कया। वर्कर ऐं सीनियर क़मर ज़मान कायरा असांजो वर्कर आहे, जियालो आहे, बीहण वारो आहे। पार्टी जो फ़ैसिलो आहे, इंशाअल्लाह आईंदा उनखे अॻिते आणींदा। हाणे कमेटी आहे, कमेटी पंजाब में दौरो करे थो, राजा रियाज़ रियाज़ त वियो, ठीकु आहे, अलाह तोखे नेकी ॾे। राजा रियाज़ न, राजा असांजो जेको वज़ीर आज़म हुयो इहो आहे, कमेटी वारा आहिनि। इंशाअल्लाह ताला जंहिंसां क़मर ज़मान कायरा गॾु आहे, इन में कोई शक न आहे। बलोच पाकिस्तान जो आबादी जा लिहाज़ सां सभु वॾो सूबो आहे पंजाब में इन चकर इंशाअल्लाह सुठो तंज़ीम ईंदो। ॾिसी चवण जो मक़सदु आहे त पंजाब में जेका पीपल्स पार्टी ज़रे घटि ख़तमु थी वई आहे या चोथे 5 नंबर ते वञी पार्टी बची आहे, इन्हनि जा सबब जांचण लाइ अॼु ताईं का सर्वे छो न कराई वई आहे? त सबबु छा आहे? छो जो हिकिड़ो वफ़ाक़ जी अलामत आहे पीपल्स पार्टी। मुस्लिम लीग नून में जेके पीपल्स पार्टी छॾे मुस्लिम लीग नून में विया आहिनि, उहे बि अॼु बि चवनि था त पीपल्स पार्टी खे दीवार सां न लॻायो, मुल्क टुटी वेंदो, यानी हिकिड़ी वफ़ाक़ जी अलामत आहे। पर पोइ बि उन जा कहिड़ा सबब आहिनि जो पंजाब में पीपल्स पार्टी पंहिंजा पेर नथी खोड़े सघे? ॻाल्हि इहो सवाल फ़रिश्तनि खां तूं कर कि पीपल्स पार्टी खे तव्हां छो हरवायो पंजाब में या बलोचिस्तान में या ख़ैबर पख्तूनख्वा में? पीपल्स पार्टी तोखे यादि आहे मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जॾहिं अपोजिशन लीडर हुयो, घणा सीटियूं हुयूं मोहतरमा सां? माण्हू चवंदा हा पीपल्स पार्टी ख़तमु थी वियो, हुन खे हाराया विया, ठपा हणी बिन के सिंध में बि हाराए न, ठीकु आहे, सिंध में हुननि खे मौक़ो न मिलियो। सिंध में हाणे पोइ तव्हां सिंध में हाराए न त सभ खे उहो थी वञे बाबा सिंध असां पीपल्स पार्टी खे। छा पीपल्स पार्टी एतिरो कमज़ोर हो कि पंजाब में 10 सीट न खणे हा? पीपल्स पार्टी अहिड़ो कमज़ोर हो जो बलोचिस्तान में हिकिड़ो सीट ई न खणे हा? ज़ियाउ मनूस जो दौर में असां हितां सीटूं खयाऊं अॼु ताणी, माना हिन 2013 जो इलेक्शन में पीपल्स पार्टी हिकिड़ो सीट नथो खणे। चलो असां 13-14 पीपल्स पार्टी जा मेंबर, वज़ीर आला पीपल्स पार्टी जो, ऐं असां यार कम से कम 5-6 पीपल्स पार्टी जा जेका मिनिस्टर 24 घंटा ख़िदमत कया। अवाम चए थो यार असां वोट ॾिनासीं, असांजा वोट काॾे विया? वोट त अवाम ॾिनो, मगर वोट नालिन में, वोट अलाए किथे बाक़ी डब्बा ठाहे इन्हनि खे आंदा। पंजाब में बि ईअं थियो, जॾहिं बिलावल साहिब पंजाब में जलसो कंदो पोइ माण्हू ॾिसंदा कि पीपल्स पार्टी कीअं मैदान में आयो आहे। पीपल्स पार्टी खे मां चवंदुसि कंहिंजो सपोर्ट जो ज़रूरत न आहे, मगर न्यूट्रल थियनि फ़रिश्ता। पीपल्स पार्टी खे दीवार सां लॻाइण हक़ीक़त फेडरेशन खे नुक़सान आहे। तव्हांजी 5 साल बलोचिस्तान में बि हुकूमत हुई, सिंध में बि हुकूमत हुई, वफ़ाक़ में बि हुकूमत हुई, इलेक्शन कमीशन खे छो आज़ाद ऐं ख़ुदि मुख़्तियार इदारो न बणायो वियो? 5 साल तव्हांजो सदर हुयो, वज़ीर आज़म तव्हांजो हुयो, इलेक्शन कमीशन जो जेको इदारो आहे उनखे छो न? छो त सभ खां वधीक जेको नुक़सानु थींदो आहे उहो पीपल्स पार्टी खे ई थींदो आहे। आमतौर ते इलेक्शननि में जो फ्रॉड या धांधली जेका आहे उहा पीपी उम्मीदवारनि जे ख़िलाफ़ु थींदी आहे, त तव्हां छो इन में छो कोताही कई वई? यार ॻाल्हि इहो आहे न, हाणे जेको चलो हाणे जो गवर्नमेंट आहे इहो काथे इन खे ख़ुदि मुख़्तियारी करणु ॾिए थो। ॾिस न कुझु अहिड़ा कुवतूं आहिनि इन खे ख़ुदि मुख़्तियार करणु न ॾियनि था। हिन जे ख़ातिर उनखे ख़बर आहे कि असांजो मर्ज़ी जो रिज़ल्ट अचे, वरना अगरि इलेक्शन कमीशन ख़ुदि मुख़्तियार थिए, ईमानदारी थिए त पीपल्स पार्टी खे कोई बि न हाराए सघंदो। पीपल्स पार्टी जो सभ खे ख़बर आहे। पीपल्स पार्टी हाणे जेको 2013 में इलेक्शन थी वियो, मां सिर्फ़ु बलूचिस्तान जो चवां थो, ठीकु आहे, नेशनल पार्टी खे खटाया, पश्तूनख्वा खे खटाया, नून लीग खे हितां खटाया, हाणे उहो माण्हू हितां हलिया विया। हाणे काथे बि ज़मीनी इलेक्शन थिए उहो खटनि पीपल्स पार्टियूं न थियो आहे न बलूचिस्तान में। या हाणे कोई बि चए थो कि असां खटायूं, असांखे असांजो पार्टी वोट ॾिनो आहे। मां चैलेंज करां जेतिरा बि पार्टी वारा आहिनि बलूचिस्तान में, नेशनल पार्टी आहे, नून लीग आहे, पश्तूनख्वा इहा आहे न इक़्तिदार में, इहे कोई बि सीट पंहिंजो ख़ाली करे हाणे ऐलान करनि कि असांखे पार्टी वोट ॾिनो आहे, असांखे अवाम वोट ॾिनो आहे। अगरि खटनि त पोइ तूं चइबो आहे तूं ग़लति
करे थो। हुनजा जेका ग्रुप वारा माण्हू हुआ हुनखे खटाइण वारा माण्हू हुआ, को रिटायर थी वियो, कोई हले वियो, हाणे करनि त पोइ हुनखे ख़बर, हुनखे अॻियूं डब्बा भरे ॾिना की बाबा वठो तव्हां कामयाबु थियो। इहो बि चयो वञे थो त हे जेको मौजूदा सेटअप आहे इन्हनि खे खटाइण वारो बलोचिस्तान जो अॻूणो चीफ सेक्रेटरी हुयो फतेह मोहम्मद बाबर याकूब, उन ते इल्ज़ाम अचे थो हींअर उहो इलेक्शन कमीशन जो सेक्रेटरी आहे, त पोइ इन जे हूंदे वरी तव्हां ॿी इलेक्शन जेकॾहिं अचे थी त पोइ कीअं थींदो? सर इल्ज़ाम हो सकता है इल्ज़ाम हुजे, बहरहाल हो बि इंसान आहिनि, हुनखे बि मुल्क हलाइणो आहे। अगरि उन जो हथ में एतिरो को पावर आहे चीफ सेक्रेटरी जो, का ज़ाहिर आहे कंहिंजो आशीर्वाद त हासिलु हूंदसि न, उहो आशीर्वाद हासिलु करण वारो ई सोचींदो की अगरि पीपल्स पार्टी सां हर बार में, हर दौर में, हर वक़्त में असां ईअं धोखो करूं या धांधली करूं त सम्झ मुल्क सां धांधली आहे। तूं पाण ॾिस न, पीपल्स पार्टी जेको इन मुल्क जे लाइ, इन क़ौम जे लाइ पूरो क़यादत क़ुर्बान करे छॾियो, हज़ारे वर्कर क़ुर्बान थी विया, हिननि खे इहो सोच न आहे कंहिंजे लाइ, सिर्फ़ु हिन मुल्क जे लाइ। अॼु मौजूदा गवर्नमेंट नरेंद्र मोदी जे ख़िलाफ़ु हेतिरो ॻाल्हि बि नथो करे, चेयरमैन बिलावल भुट्टो हर जलसे में इन खे ललकाराए थो, ठीकु आहे न, हर जलसे में उन खे दबाए थो कि हे मोदी जो यार आहे, हे फिलाना, कहिड़ा चेयरमैन पीपल्स पार्टी ॿियो कोई बि नथो चवे, ठीकु आहे न। त पीपल्स पार्टी जो क़ुर्बानी खे, पीपल्स पार्टी जो जेको आसिफ अली ज़रदारी साहिब जो हुन अल्फाज़ खे हिननि खे सम्झणु खपे कि पाकिस्तान खपे, उन क़ुर्बानी खे, उन जे बावजूद बि अगरि असां सां धांधली करे, असांखे धांधली सां कटराइनि, असां हाराइनि, असां सां हो थियनि, पोइ बि चुप। बिल्कुलु हाजी साहिबु, इन में को डाउट न आहे, जेकॾहिं सही ऐं साफ़ इलेक्शन थिए त असां सम्झूं था त बलूचिस्तान जो ई मसइलो हल थी वेंदो। हा, बलूचिस्तान जो मसइलो ई इन में आहे जेकॾहिं साफ़ इलेक्शन कयो। अच्छा हाजी साहिबु, सवाल इहो आहे त पाकिस्तान पीपल्स पार्टी खोड़ दफ़ा इहो फ़ैसिलो कयो, उसूली फ़ैसिलो कयो त पार्टी चेयरमैन खे का सीट ख़ाली कराए क़ौमी असेंबली में आंदो वञे, उन सां ज़ाहिर आहे उनजो सियासी कद बि आहे ऐं उते क़ौमी असेंबली में ख़ासि तौर ते PTI जो जेको चेयरमैन आहे उनजो सियासी कद में उहो बि घटि थींदो, त पोइ उन फ़ैसिले ते अमल छो न थी सघियो? इन सवाल जो जवाबु मां तव्हां खां वठंदुसि वक़्फ़े खां वापसीअ ते। नाज़रीन, इन ते वक़्तु थी वियो आहे वक़्फ़े जो, असां सां गॾु रहिजो। वक़्फ़े खां पोइ प्रोग्राम कोटा टाइम में हिकु दफ़ो ॿीहर भली कर। जी हाजी साहिबु, पीपल्स पार्टी खोड़ मौक़नि ते अहिड़ा इतला मिलिया त बिलावल भुट्टो खे जेको आहे लाड़काणे माइका क़ौमी असेंबली जी सीट ख़ाली कराए उनखे क़ौमी असेंबली में आंदो वेंदो, और उन फ़ैसिले ते अमल न थी सघियो, सबबु छा हुयो? हो सकता है चेयरमैन साहिब पाण इनकार कयो हूंदो। हाणे चेयरमैन साहिब जे लाइ मां सम्झां थो कि सिंध जो कहिड़े बि हल्के में सीट ख़ाली करणु मसइलो न आहे, हो सकता है पाण इन ते कंदो। आईंदा इंशाअल्लाह ताला इलेक्शन हाणे मथे ते आहे, हाणे इंशाअल्लाह सीट खणंदो मुस्तक़बिल में, इन जे ख़ातिर बहरहाल इहे पंहिंजो हिन जो मर्ज़ी आहे कि छाजे करे ईअं न कयो। अच्छा, ईअं त न आहे त किथे को चेयरमैन ऐं चेयरमैन विच में इन मामले ते को इख़्तिलाफ़ हुजे? सर ॻाल्हि इहा आहे, हिकिड़ो ई पुटु अथसि, हिकिड़ो पुटु बि प्यारो पुटु जेको बिलावल भुट्टो ज़रदारी नालो अथसि, और आसिफ ज़रदारी खे ऐं बिलावल खे इन शइ जो मां हे सॼो मीडिया आहे, साज़िशी माण्हू इहो प्रोपगंडा करनि था या अफ़वाह हलाइनि था, हिन में कोई नाराज़गी, अहिड़ो मोहबत आहे पीउ पुट में कि कंहिंखे सोच सम्झ में न आहे का छाजे करे बिलावल साहिब आसिफ साहिब को ऐं आसिफ साहिब बिलावल साहिब को ईअं न आहे। अच्छा अजब, हे जेका वफ़ाक़ी हुकूमत बजट पेश कई, उन बजट में सूबनि खे शिकायतूं आहिनि उनखे नज़रअंदाज़ कयो वियो आहे, ख़ासि तौरु बलूचिस्तान 5 अरब रुपए जो जेको प्रोजेक्ट आहे, जेको कैनाल आहे कच्छी कैनाल, इन हवाले सां त इन्हनि 5 अरब रुपयनि जे बजट सां त हीअ 100 साल में बि इहा कच्छी कैनाल न ठही सघंदी, पर किथां बि को एहतजाजी आवाज़ न आयो, न हुकूमती पार्टियुनि मां, न मुख़ालिफ़ दर जी पार्टियुनि मां, न ई उन्हनि पार्टियुनि मां जेके खणी असेंबली में न आहिनि पर उनजी हैसियत आहे, पर उनजो को एहतजाज साम्हूं न आयो।
ॻाल्हि इहो आहे न 5 अरब रुपयो त हिकिड़ो नाली जिते ख़र्चु थींदो आहे कच्ची किनाल वॾो हिकिड़ो प्रोजेक्ट आहे वॾो कच्ची किनाल जो ठहिण सां मां सम्झां थो कि अधु पाकिस्तान जो आबादी आहे एतिरो पासमानदगी ख़तमु थी वेंदो लखें एकड़ ज़मीन आबाद थींदी। लखें एकड़ ज़मीन आबाद थींदो हे तो ज़ाहिर आहे सूबाई गवर्नमेंट जो कमु आहे सूबाई गवर्नमेंट में नून लीग जो आहे वञी करे हुते रोए पिटे के बलोचिस्तान जो अवाम जो हक़ आहे बलोच क़ौम जो हक़ आहे बलोचिस्तान अवाम जो हक़ आहे इहो चुपिन खाइण में करप्शन में पैसा लिकाइण में हुअनि त ॿियो जो कोई ॿुधे ई नथो हाणे तव्हां पाण ॾिसो वज़ीर आज़म मुल्क खां ॿाहिरि आहे मुल्क हले थो ख़ारिजा पॉलिसी खे ॾिसो ख़ारिजा पॉलिसी खे हलाए केरु थो असां वटि ख़ारिजा जो वज़ीर ई न न आहे मशीर आहे हिकिड़ो ठीकु आहे ऐं बल पाकिस्तान जे ख़िलाफ़ मां सम्झां थो अफ़गानिस्तान साज़िश करे थो इंडिया साज़िश करे थो ईरान साज़िश करे थो हुन जा अफ़गानिस्तान त हाणे असां सां विढ़े थो हा हो जेको 25 साल हिननि खे असांजो टिकी न ते पले आहे असांजो मानी ते पले आहे अॼु असां सां इहा विढ़नि था हुनजो हैसियत छा आहे विढ़ण जो ठीकु आहे ऐं उहो कोई बयानु न आहे मरकज़ी गवर्नमेंट जो हुकूमत जो न नवाज़ शरीफ़ जो तरफ़ूं न हे एजेंट बलोचिस्तान जूं पकड़िजी वियो बलोचिस्तान में पकड़िजी वियो कोई बयानु तक न आयो हे ईअं लॻनि था हे नुमाइंदा आहिनि मोदी जा कीअं मुल्क हलंदो हे त कुझु त तोखे असांखे आवाम खे करिणो पवंदो मोदी त अफ़गानिस्तान ईरान ऐं अमेरिका जो हिकिड़ो गॾियल हिकिड़ो इतिहाद नओं ठहियो आहे उहो त काफ़ी सारा मसइला पैदा कंदो हक़ीक़त पर असां वटि वज़ीर ख़ारिजा ई न आहे असल जेको बि असांजे ख़िलाफ़ु साज़िश थिए थो पाकिस्तान जे ख़िलाफ़ु साज़िश इहो सॼो चीन दोस्ती जो ऐं इहो राहदारी वारो ठीकु आहे उन जो सिज़ा असांखे मिले थो अॼु हर अफ़गानिस्तान यार अलाह जो कुदरत ॾिस अफ़गानिस्तान बि पाकिस्तान सां विढ़े थो ठीकु आहे इंडिया अफ़गानिस्तान ताज़ो मेजर शहीद कयो अथनि। अफ़गान पंहिंजो इंडिया बि अफ़गानिस्तान खे इस्तेमालु करे ईरान बि अफ़गानिस्तान खे अमेरिका बि अफ़गानिस्तान खे फ़िलानी बि अफ़गानिस्तान जो ॾिस न पाकिस्तान जो तूं सिर्फ़ु हिकिड़ो पलटून फ़ौज जो मोकल उन जो पूरो मुल्क खे उहो करे वेंदो पाकिस्तान सुपर पावर आहे एटमी कुवत आहे पाकिस्तान खे कोई अलाए छा सम्झो अलॻि ॻाल्हि आहे पाकिस्तान इनशाला जो मुक़ाबिलो कंदो पर मां सम्झां थो हुकूमत आहे ई न हुकूमत हाणे ॾिस न इन इशू ते कोई ॻाल्हाए ई नथो बग़ैर चेयरमैन साहिब को बिलावल साहिब हर जॻह ते ॻाल्हाए थो किथे आहे वज़ीर आज़म किथे आहे वज़ीर आला पंजाब जो नून लीग किथे आहे छो नथा ॻाल्हाइनि असां हिन जो मिलन खां राह जा एजेंट गिरफ़्तार थियनि था बलूचिस्तान में राह जा एजेंट गिरफ़्तार थियनि था सभु चुप आहे अलाए छा जी कुझु ईद खां बाद क़दम त खणणो पवंदो अपोज़िशन पार्टियुनि खे और इंशाअल्लाह ताला हाणे दमादम मस्त कलंदर मूंखे लॻे थो बिलावल साहिबु हाणे न छॾंदसि मालूम ईअं थो थिए त इलेक्शन जीअं जीअं वेझो अचे थी त मुख़ालिफ़ धुर जी जेको एहतिजाज आहे या उन में बि जेको आहे कुझु एनर्जी वधे पई हाणे जेको हे मौलाना साहिबु पहुतो आहे लाहौर में उन बि धरणो शुरू थी वियो आहे उनजो धरणो बि जारी आहे हाणे उन धरणे जी पीपल्स पार्टी बे हिमायत कई आहे तव्हां इहो नथा सम्झो पीपल्स पार्टी इहो नथी सम्झे थी आहे हिकिड़ी जमहूरियत जे ख़िलाफ़ु हिकिड़ी साज़िश आहे हिकिड़ी जमहूरियत जी तॾावेड़ थींदी पीपल्स पार्टी उन साज़िश जो हिसो छो थी थिए छो जो उन बि हाणे हिमायत कई आहे उनजी सर असां हर ज़ालिम जे ख़िलाफ़ु जेको ज़ालिम जे ख़िलाफ़ु उथे थो असां हुनजो हिमायत करूं था असां कॾहिं बि जमहूरियत जे ख़िलाफ़ु न आहियूं अॼु अगरि जमहूरियत बचियल आहे त पीपल्स पार्टी जे करे बचियल आहे इन जे ख़ातिर छा शहीद जमहूरियत मोहतरमा बेनज़ीर भुट्टो आहे इन जमहूरियत जे लाइ असांजा पूरो क़यादत शहीद थी वियो पोइ ताहिर अल क़ादरी जी हिमायत छो था कयो ताहिर क़ादरी ज़ुल्म जे ख़िलाफ़ आहे मॉडल टाउन में मासूम बेगुनाह माण्हुनि खे बदमाशी सां पुलिस क़तल कयो अञा ताईं हुनजा क़ातिल गिरफ़्तार न आहिनि हिते कोई केलाकू स्लिप करे किरे थो त केस अली मदद जतक ते हण हिते साइकिल को किरे थो माण्हू मरे थो त केस कंहिं पीपल्स पार्टी वारे थियण उते केतिरा माण्हुनि खे गोली हणी शहीद कया छो हुननि खे गिरफ़्तार इन जे ख़ातिर पीपल्स पार्टी ज़ालिम जे ख़िलाफ़ु मज़लूम जो हिमायत करे थो पीपल्स पार्टी जमहूरियत जे ख़िलाफ़ु कॾहिं बि साज़िश न कयो आहे असां चाहियूं था कि हे 5 साल पूरो करे मगर हिन जो क़िस्मत में आहे पंहिंजो पाण पेर ते खोडर हणण जो या कुहाड़ी हणण जो कमु आहे हिननि जो बसि हे कारोबारी आहिनि हे कारोबारी में ऐं सियासी माण्हू में फ़र्क़ु आहे हे ताजिरनि खे वॾा वॾा बिज़नेसमैननि खे जो आहे पंहिंजो तरक़ी ॾिए थो आवाम पिटे थो आवाम लोड शेडिंग को बि चए थो हाणे तूं पाण ॾिस रमज़ान में कोई लोड शेडिंग यार असां वटि हिते 12-13 घंटा लोड शेडिंग आहे
आवाम हैरान आहे असां छा करूं। रमज़ान शरीफ़ में लोड शेडिंग ख़तमु नथो थिए। पनामा लीक्स वारे मामले ते बि मुख़ालिफ़ धुर जूं जेके पार्टियूं हुयूं उन्हनि जो एहतजाज हाणे जहिड़ो कर ख़ामोश थी वियो आहे, चुप थी वई आहे। TROs जो हिकिड़ो नओं नालो आयो आहे ऐं उन ते बि मीटिंगूं हलनि, मामिलो अञा ताईं डेडलॉक जो शिकार आहे। त इहो नतीजो किथे पहुचंदो? ॾिस न, रमज़ान शरीफ़ अची वियो, हिन जी ख़ातिर अबुदीशन मुतहिदा अबुदीशन ईद कू बाद क़दम खणंदो, पाण में वेठा आहियूं। हाणे हिकिड़ो माण्हू चवे थो यार हे ज़ुल्म आहे इन मुल्क में, ईमानदारी ज़ुल्म आहे, पिनी करे असां बादशाही करूं था, पिनी करे बादशाही अयाशी करूं था, कर्ज़ वठी असां बादशाही करूं था। मतिलबु कर्ज़ पराए मुल्कनि को वठी बैंकनि को हिते असां महांगा करप्शन ऐं अरबे खरबे डॉलर हिन जे पुट धी हिन जे चेहरण जो कारोबार आहे। चाहे पैदा थी विया हिन जो 10 साल में अरबपति हे मुल्क जो पैसो आहे न। पीउ चोरी करे पुटनि खे ॾिनो न, पीउ चोरी करे ख़ानदाननि खे ॾिनो, पीउ चोरी करे पंहिंजे माइटनि खे ॾिनो कि तव्हां वञी ॿाहिरि मुल्क में कंपनी हणी तव्हां कारोबार करो। ग़रीबनि खे त गुट में वठनि था कि तूं टैक्स जमो कर, पाण पंहिंजो पैसा ॿाहिरि मुल्कनि में। पानामा लीक जो मामिलो नवाज़ शरीफ़ जो गिची में आहे। जेतिरो पाण खे जाली बीमार करे, जहिड़ो ड्रामो करे, हाणे ड्रामे जो वक़्तु न आहे। मीडिया माशाल्लाह मां सम्झा थो कि अहिड़ो तेज़ आहे कि ऑपरेशन थेतर टाणी उन खे वठी वियो कि हाणे ड्रामा ख़तमु थी वई आहे। हे पंहिंजो पाण फासी विया आहिनि, हे और इन जो भाउ अरबे खरबे चोरी कया आहिनि। पीपुल्स पार्टी कॾहिं चए थी त असां जमहूरियत जे ख़िलाफ़ु कंहिं बि साज़िश जो हिसो न थींदासीं, केॾीमहिल वरी PTI सां गॾु एहतजाज में बि शामिलु, केॾीमहिल वरी चवनि था त असां जेको आहे तहरीक बि हलाईंदासीं, बल्कि ईद खां पोइ अवाम खे रोडनि ते बि आणींदासीं। त इहो सिर्फ़ु नवाज़ शरीफ़ जो एहतसाब करण जो ई मुतालबो आहे या डॉक्टर आसिम जे मामले ते कंहिं डील जे तरफ़ वञण जो इरादो आहे या ईंदड़ इलेक्शन जे लाइ जेको आहे रोडनि ते अवाम खे आणे उन इलेक्शन जी तयारी? ॻाल्हि इहो आहे, असां अवाम खे रोड ते नथा आणूं, अवाम पाण रोड ते अचे थो। अवाम सां ज़ुल्म थियो आहे, हर शइ महांगा थियो आहे। जेको नवाज़ शरीफ़ अवाम सां वाइदो कयो, हिकिड़ो वाइदो बि पूरो न कयो आहे। न डॉक्टर आसिम जो डील जो मामिलो आहे, न इलेक्शन। ज़ाहिर आहे इलेक्शन 2018 में असां चऊं था 2018 में, असां कोई 2016-17 में त इलेक्शन नथा घुरूं न। असां पीपल्स पार्टी हमेशह चए थो 2018 में इलेक्शन थिए न, त असां 18 वारो तयारी में हूं। जॾहिं अॻ में थिए, जॾहिं हे पंहिंजो पाण मरी वञे, हिन में असां कॾहिं बि जमहूरियत जे ख़िलाफ़ु न आहियूं। असां हमेशह आमिरियत जो ख़िलाफ़ु रहिया आहियूं, मगर ज़ुल्म जे ख़िलाफ़ु असां हर मज़लूम सां, हर ज़ालिम जे ख़िलाफ़ु। भाई साहब वक़्तु तमामु थोरो आहे, मुख़्तसिर जवाबु चाहींदुमि त पाक सरज़मीन पार्टी जेका अची बलूचिस्तान में बि खेमा खोड़िया आहिनि, उन जो बलूचिस्तान में तव्हां मुस्तक़बिल कीअं था ॾिसो? मुख़्तसिर जवाबु। उन जो मुस्तक़बिल बलूचिस्तान में पाक सरज़मीन जो ईअं आहे जीअं शींबे सम्झी वेंदो, शहीद भुट्टो। शहीद भुट्टो, असल शहीद भुट्टो त असां शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जा पैरोकार। ठीकु आहे, हिकिड़ो काउंसलर बि नथा खटनि। ॻाल्हि इहो आहे, हिन जो मुस्तक़बिल या जमीयत नज़रियाती ईअं कुझु बि न आहे। हिकिड़ो हवा ॼाण ख़तमु थी वियो। हीअ हाणे बलूचिस्तान में PTI कुझु न कयो, एतिरो वॾो पाण खे पार्टी कंदो, हे पाक सरज़मीन कंदो, हीअ बसि थोरो मडी मिलियो। तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे पंहिंजे प्रोग्राम कोयटा टाइम जे लाइ वक़्तु ॾिनो। नाज़रीन, हाजी अली मदद जगत पाकिस्तान पीपल्स पार्टी जे मरकज़ी अॻुवाण ऐं अॻूणे सूबाई वज़ीर सां अॼु असां पंहिंजे प्रोग्राम में गुफ़्तगू कईसीं। ईंदड़ प्रोग्राम ताईं हकीम सेठार खे ॾींदा इजाज़त। अल्लाह वाही।